साईं तव्हां शुरू में ई सियासत में जेको आहे पॉज़िटिव किरदारु अदा कयो ऐं जॾहिं पाण कॉलेज में वियासीं तव्हां सीनियर हुयो असांखां ऐं तव्हां हमेशह आबिदुर जी सियासत कई ऐं उन में तव्हांजो वरदो किरदारु हो। तव्हांजे किरदार जे करे माण्हू तव्हां सां जुड़नि पिया ऐं मूंखे यादि आहे जॾहिं जाम साकी साहिबु आयो कॉलेज ऐं तव्हां उन सां गॾु हुयो 15-20 माण्हू, पोइ एसपी ऑफिस हलिया ऐं ज़फ़र डीएसपी जे ऑफिस में उनखे जेको दड़को ॾिनो तूं एस ॿिणी थो छिके एजेंट इंडिया जा असां आहियूं या तव्हां हो। बहरहाल तव्हां सॼी ज़िंदगी जेको आहे तमामु सुठो किरदारु अदा कयो एसि ताईं जो तव्हां हिकिड़ी कंप्यूटराइज़ अख़बार बि जेको आहे सिंधियुनि खे ॾिनी अवामी आवाज़ जी सूरत में। तव्हां हूअं बि जेको आहे शुरू में ई 100 ॿिया टिया जेके बि इदारा तव्हां खोलिया सिंध जे मफ़ादनि ऐं सिंध जे ग़रीब माण्हुनि जे लाइ खोलिया ऐं हिन महिल ताईं तव्हां सिंध जो आवाज़ जेको आहे लंडन में वेही करे भली तव्हांखे केतिरियूं बि तकलीफ़ूं आयूं आहिनि केतिरो बि तकलीफ़ूं पहुतियूं आहिनि तव्हां पंहिंजी मिल्कियतूं खपाए हितां हलिया विया हो ऐं तव्हां उते बि जेको आहे जुस्तजू में आहियो ऐं तव्हांजी ज़िंदगी सदाई जदोजहद में रही आहे ऐं तव्हांजी ज़िंदगी जेको आहे तमामु वॾी सिंध जे माण्हुनि जे लाइ सिंध धरती जे लाइ सिंध जे ग़रीब मारूअड़नि जे लाइ ऐं हारी मज़दूर जे लाइ तमामु हिकिड़ी वॾी कोशिशि आहे जेका तव्हां कंदा पिया अचो ऐं तव्हां उन्हनि जा सूर दर्द उन्हनि सां जेको अनाया थियनि था उहे तव्हां बैन अल-अक़वामी लेवल ते पंहिंजे चैनल्स जे थ्रू पंहिंजी ॻाल्हि जे थ्रू ॿुधायो था। माण्हुनि खे ख़बर पए थी त सिंध जे अंदरि कहिड़ा कहिड़ा मसाला पैदा थिया आहिनि कीअं माण्हुनि खे तकलीफ़ूं में विझनि था। इहे सॼी तव्हांजी जदोजहद आहे ऐं तव्हांजी जेतिरी वॾी उमिरि आहे एतिरी वॾी जदोजहद आहे ऐं हमेशह ईअं थो लॻे तव्हां अॼु बि जवान आहियो। अॼु बि तव्हांजी जवानी जेको आहे पंहिंजे आवाज़ मां पंहिंजे किरदार मां पंहिंजे महिनत सां झलके